कराची में ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। कराची ज़िले के क्लिफ्टन में वेशी जवाबदारनि 8 वरियनि जी मासूम बोर्ड मुतासिर बाड़ी के जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए छॾियो आहे। पुलिस मौसूर बाड़ी के जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस सर्जन ऑफिसर बाड़ी सां जिनसी ज़्यादती जी तस्दीक करे छॾी। बिल्कुल नाज़रीन, इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कराची जे इलाक़े क्लिफ्टन में वहशी जाबदारनि पारां 8 वरियनि जी मासूम बोर्ड मुतासिर बाड़ी के जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो आहे। पुलिस मूजिबि बाड़ी के जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सरकी लाइन ते मौजूदु आहे। जी इसाक, ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, अवां वटि कहिड़ा तफ़सील हवाले सां? जी बिल्कुल फौजिया, ॾिसो बिल्कुल अफ़सोसनाक वाक़ियो आहे। बोर्ड बेसन थाने की हद आहे जिते इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नींगरी आहे हिकिड़ी जेको आहे जंहिंजी उमिरि जेको आहे 9 साल थी ॿुधाई वञे, उन सां जेको आहे ॾाढाई कई वई आहे। इन हवाले सां जेको आहे उनखे पुलिस इलाज लाइ जेको आहे जना अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वारसनि जी फ़रियाद ते जेको केस आहे उहो बोर्ड बेसन थाने में दाख़िल कयो वियो आहे ऐं जेके जवाबदार आहिनि उहे वाक़े वारे हंध तां फ़रार थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेकी कोशिशि आहे उहा जारी आहे। हिन टाइम जेकी नंढड़ी नींगरी आहे उहा जना अस्पताल में इलाज लाइ मुंतकिल कई वई आहे, जिथे उनखे ट्रीटमेंट उनखे उनजो जेको आहे उते इलाज हले पियो। ऐं ॿी तरफ़ पुलिस जी ॻाल्हि करिए त बोर्ड बेसन थाणे जी हद आहे ऐं पोश इलाइक़ो आहे जिथे जेको आहे पुलिस इहा दावा कंदी आहे त जेको कां या कबूतर आहे उहो बि पर नथो हणी सघे। पर हे अॼु अफ़सोसनाक इन पोश इलाइक़े में वाक़ियो पेश आयो आहे जिथे जेके जवाबदार आहिनि उहे बाआसानी फ़रार थी विया आहिनि ऐं पुलिस पारां जेको आहे रिवायती जेको आहे ॻाल्हि मौजूदु त वारिस आहे ऐं केस दाख़िल कयो वियो आहे। जेकी जवाबदारनि जी गिरफ़्तारी आहे उहा जल्द अमल में आंदी वेंदी। त हिन टाइम जेको आहे ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे पुलिस ज़रियनि सां, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकी नींगरी जी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। बाक़ी जेको इलाज आहे उहा नींगरी जो हले पियो। पुलिस जो इहो ई चवणु आहे त जल्द जेके जवाबदार आहिनि गिरफ़्तार कया वेंदा ऐं पोश इलाइक़ो आहे जिथे पुलिस पारां जेकी जांच शुरू कई वई आहे। पुलिस पारां जेके CCTV फुटेज आहिनि उन्हनि जी मदद सां बि जेको आहे जवाबदारनि जी गिरफ़्तार ताईं पहुतो वेंदो। त पुलिस जंहिं हंध ते इहो वाक़ियो पेश आयो आहे उते पहुती आहे ऐं उते जेके बि माण्हू उन्हनि खां जेको आहे बयान रिकॉर्ड कराए थी ऐं बोर्ड बेसन SHO जो चवणु आहे त जल्द जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कया वेंदा ऐं जेको आहे केस में जेको आहे लॼा लुट तोड़े ॿिया जेके कलम आहिनि उहे बि शामिल कया विया आहिनि ऐं जेको केस आहे उहो जेकी नींगरी आहे उनजे वारसनि जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे ऐं जेको आहे पुलिस जो चवणु आहे त जल्द जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं इन हवाले सां जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी, मां तफ़सील ॾिना।